हे दोस्तों, ही वायरस ते ठहियल फिल्म आहे ऐं सभिनी इंसाननि में फैलिजे थो। हिक खां हिकु माण्हू मरे थो त अचो ॾिसूं हिननि खे कीअं थो रोकियो वञे। फिल्म आउटब्रेक 1995 में आई। हिन जो IMDb रेटेड 6.6 आहे। चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अचो त फिल्म जो एक्सप्लेन कयूं। मूवी जी शुरुआत थींदी आहे 1967 में। अफ्रीका जो जंग ॾेखारियो वेंदो आहे ऐं हिते मोटापा वायरस फैली चुको आहे ऐं उते ॿ डॉक्टर ईंदा आहिनि। उन खां पोइ रत जो 2 नमूना खणी उतां हलिया वेंदा आहिनि। कुझु देरि खां पोइ उते हिकु जहाज़ ईंदो आहे ऐं उन ॻोठ ते बम उछलाए उतां हलियो वेंदो आहे। इन जो हुकुम ऑफिसर डोनल ऐं बिली फोर्ड ॾिनो हो ऐं इहो वायरस ॿाहिरि फैलिजी न वञे ऐं ॿियनि खां लिकायो वञे। कहाणी अॻियां थी वधे। 28 सालनि खां पोइ कर्नल सैम हिकु वायरोलॉजिस्ट हूंदो आहे जेको यूनाइटेड स्टेट्स जी रिसर्च में इंस्टीट्यूट में कमु कंदो आहे। दोस्तों, वायरोलॉजिस्ट मतिलबु जेको वायरस ते मुताइलो करणु ऐं तहक़ीक़ करणु, ऐं हू पंहिंजी ज़ाल रोबी सां गॾु रहंदो आहे। कुझु देरि खां पोइ USA आर्मी बिल जी कॉल ईंदी आहे। सतह 4 जी लेवल जे बारे में हुनखे ॿुधाए थो ऐं हिन खे इन्वेस्टिगेशन जे लाइ ज़ाइरे वञिणो पवंदो। कर्नल सैम जॾहिं USA कैंप वेंदो आहे त ऐं हिन जी मुलाक़ात उते कर्नल सॉल्ट ऐं केसी ऐं बिली सां थींदी आहे। मेजर सॉल्ट कर्नल सैम सां पहिरियों चकर मिशन ते वेंदो आहे ऐं जॾहिं हू ज़ाइरे साउथ अफ्रीका जे जंग में पहुचंदा आहिनि त उते सूरत हाल इलाही ख़राब हूंदियूं आहिनि ऐं हर तरफ़ माण्हू बीमार आहिनि ऐं मरी रहिया आहिनि ऐं इहो सैम ॾिसी इलाही डिॼी पवंदो आहे। उन खां पोइ पंहिंजो हेलमेट लाहे छॾींदो आहे ऐं हिकु ॻोठाणो चवे थो त इहो वाह सां नथो थिए। उन खां पोइ तहक़ीक़ जा नमूना गॾु कंदा आहिनि ऐं ॿिए ॾींहुं ॾिसूं था त हिकिड़ो एशियाई माण्हू हिकु बंदर खे खणी ॿेड़ी में वञे पियो। दोस्तों, ॿिए सीन में ॾिसंदा आहियूं त कर्नल सैम जी ज़ाल सामान खणी ॿाहिरि बि वेंदी आहे। असल में ही कैलिफोर्निया में सेंटर ऑफ डिजीज़ कंट्रोल में कमु कंदी आहे। सीन कट थींदो आहे। सैम केसी सां गॾु नमूना टेस्ट कंदो पियो आहे। इन मां हिननि खे ख़बर पवंदी आहे त हीउ हिकु मोटापा वायरस आहे ऐं हू पहिरीं 28 साल पहिरीं बि आयो हो। हीउ वायरस 1 कलाक में ॿीणो थी वेंदो आहे ऐं 24 कलाकनि में माण्हुनि जी मौत थी वेंदी आहे। हीउ वायरस न छुअण सां न हवा में फैलिजंदो आहे। त ऑफिसर बिल ॿुधाईंदो आहे त इन्हनि जी इम्कान लखनि मां हिकु आहे। तॾहिं कर्नल सैम ॿुधाईंदो आहे त हीउ वायरस मंदरनि मां आयो आहे ऐं इन्हनि भोलड़नि में कंहिं वायरस विधो आहे। ॿिए सीन में ॾिसंदा आहियूं त उन भोलड़े खे जेको अफ्रीका जे जंग मां पकड़ियो हो। हालांकि सैम, ऑफिसर बिली ऐं उन जी ज़ाल जेका सेंटर ऑफ डिजीज़ में कमु कंदी आहे ऐं उन्हनि खे ख़बरदार रहण जो चवंदो आहे, पर उन जी ॻाल्हि ते केर बि यकीन न कंदो आहे। ॿिए सीन में ॾिसूं था त जेम्स कोट जेको हिन भोलड़े खे अफ्रीका जे जंग मां स्मगलिंग करे कैलिफोर्निया में खणी ईंदो आहे। रस्ते में भोलड़ो पाणी पी उन खां पोइ उन जे जिस्म ते उछलाईंदो आहे, पर हीउ इन ॻाल्हि जो ध्यानु न ॾींदो आहे। उन खां पोइ हू उन खे कपाइण जे लाइ हिकु जानवर जे दुकान ते वेंदो। जीअं ई दुकान ते वेंदो आहे त हू भोलड़ो उन खे रांबूट हणी छॾींदो आहे ऐं उन खे ज़ख़्म थी वेंदो आहे ऐं दुकानदार ॾिसंदो आहे त हीउ जॾहिं मादी आहे त हू वापसि करे छॾींदो, छो जो दुकान वारे खे नर खपे। उन खां पोइ हिन भोलड़े जो केलो ॿियो भोलड़ो खणी वठंदो आहे ऐं हीउ वायरस भोलड़े मां स्क्वाड मां ऐं हिन भोलड़े मां दुकान वारे में ऐं ॿिए भोलड़े जे ॿिए भोलड़े में हीउ वायरस फैलिजे पियो। हीउ भोलड़ो न खपण जे करे हिन खे कैलिफोर्निया जी जंग में छॾे ॾींदो ऐं हीउ उतां ई हलियो वेंदो आहे जहाज़ में। त उन जी जहाज़ में इलाही तबियत ख़राब थी पवंदी आहे ऐं हीउ जॾहिं हुन शहर में पहुचंदो आहे एयरपोर्ट ते त पंहिंजे दोस्त सां मिलंदे मिलंदे हीउ उते बेहोश थी वेंदो आहे। ॿिए सीन में ॾिसंदा आहियूं त हू दुकान वारो बि रत जूं उल्टियूं करणु शुरू करे छॾींदो आहे ऐं अस्पताल में दाख़िल थी वेंदो आहे। उन जी हालत इलाही ख़राब थी पवंदी आहे ऐं जॾहिं हिन जे रत जी टेस्ट लैब वारो कंदो पियो आहे त ग़लती सां हिन खे हिन जो रत लॻी पवंदो आहे ऐं हू पाण बि दाख़िल थी पवंदो आहे अस्पताल। हू ईअं सम्झंदो आहे त हू ठीकु थी वेंदो ऐं जॾहिं हुन रोबी खे ख़बर पवंदी आहे त हू बि उतां निकिरी ईंदी आहे हिन शहर जे लाइ जिथे स्क्वाड ऐं उन जी दोस्त जी तबियत इलाही ख़राब आहे। रोबी जॾहिं उते पहुचंदी आहे त स्क्वाड जी मौत थी पवंदी आहे, जंहिंजो पोस्टमार्टम बि रोबी कंदी आहे। ॿुधाईंदी आहे त ॿियो को मरीज़ अगरि 24 कलाकनि में दाख़िल थियो त उन खां पोइ हाई अलर्ट जारी करे छॾींदासीं। ॿिए सीन में ॾिसंदा आहियूं त हू लैब वारो पंहिंजी छोकिरी दोस्त सां फिल्म ॾिसण जे लाइ वेंदो आहे ऐं जॾहिं हीउ खंघे थो त उन खंघ मां सभिनी खे वायरस लॻी वेंदो आहे ऐं हू हितां जॾहिं पाणी पीअण जे लाइ ॿाहिरि वेंदो आहे त हू उते ई किरी पवंदो आहे ऐं हू अस्पताल में दाख़िल थी वेंदो आहे। उन खां पोइ ही हिक जो हिकु सभई बीमार थियण शुरू थी वेंदा आहिनि ऐं हिन रूबी खे ख़बर पवंदी आहे त ॿिया बि इलाही मरीज़ जेके से दाख़िल थिया आहिनि। त उन खां पोइ हीउ पंहिंजी टीम वठी उते वेंदी आहे ऐं बिली सैम जे घर वेंदो आहे। हुनखे मैक्सिको वञण जे लाइ चवंदो आहे, पर सैम कैलिफोर्निया वञण जो ज़िद कंदो आहे
पर बिली उनखे वञण न ॾींदो आहे ऐं हीउ उन्हनि खे मुझाए हीउ हुतां कीअं बि करे कैलिफोर्निया पहुची वेंदो आहे। पोइ बिली ऐं डोनल्ड जे विच में ॻाल्हाईंदे ॾिसंदा आहियूं। डोनल्ड शहर खे तबाह करण जी ॻाल्हि कंदो आहे पर बिली उनखे बचाइण जी ॻाल्हि कंदो आहे। ऐं ॿिए सीन में ॾिसूं था त USA जी फौज कैलिफोर्निया खे चारों तरफ़ घेरे वरितो आहे। ॿिए सीन में ॾिसूं था त सैम ऐं रूबी जी अस्पताल में मुलाक़ात थिए थी ऐं उते हिननि खे ख़बर पवंदी आहे त वायरस वाह में बि फैलिजंदो ऐं हीउ वायरस उन्हनि माण्हुनि खे बि थियो आहे जेके माण्हू हिन वायरस जे विच में न हुआ। सभई चवंदा आहिनि त हीउ वायरस पकड़िजी वियो आहे पर हू वाह में बि पकड़िजे थो ऐं हू जानवरनि जी स्टोर मां आयो आहे। हीअ ॻाल्हि इमली खे बि ख़बर पवंदी आहे। उन खां पोइ सॼे शहर में डपु फैलियल आहे ऐं उन खां पोइ हीउ सभु हितां भॼण में हूंदा आहिनि। हीउ भॼण जी लाइ कोशिश कंदा आहिनि पर उते USA आर्मी पहुची हिननि खे रोके वठंदी आहे ऐं हुननि खे अलॻि करे रखंदी। ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त रोबी जानवरनि जे स्टोर में वेंदी आहे ऐं वायरस वारे बोलड़े खे खणी ईंदी आहे ऐं उनजी हालत इलाही ख़राब हूंदी आहे छो जो उन में एंटीबॉडीज़ न हूंदा आहिनि जेके वायरस खे क़बूल करे सघे। सैम उते घुमंदो आहे त उन खे 1101 जो सीरम ॾिसण में ईंदो आहे जेको बिली मरीज़नि खे ॾींदो आहे। हीउ हिकु एंटी सीरम हूंदो आहे पर हीउ मरीज़नि ते को असर न कंदो। हीउ इन करे न कंदो आहे छो जो वायरस ताक़तवर थींदो आहे ऐं उन खां पोइ फैलिजी चुको आहे। इहो ख़बर पवंदी आहे त 28 साल पहिरीं इहो वायरस आयो हो तॾहिं ही सीरम ठाहियो वियो पर हींअर ही वायरस फैलिजी चुको आहे, ताक़तवर थी चुको आहे, इन करे ही हिन ते कमु न कंदो। इन खां पोइ हिन मरीज़ जी मौत थी पवंदी आहे। कुझु देरि खां पोइ सैम ईंदो आहे लैब में ऐं उहो सीरम साल्ट खे ॾींदो आहे। हू ॾींदो आहे हुनखे चेक करण जे लाइ पर हू हिन बोलड़े खे बि ॾींदा आहिनि। हिते USA जी आर्मी ख़बरदार कंदी आहे त कंहिंखे बि बुखार खंघि हुजे त ॿाहिरां अछो कपिड़ो लॻायो वञे त फ़ौज अची हुननि खे चेक करे सघे। उन करे फ़ौज ईंदी आहे हिननि खे खणी वेंदी आहे ऐं अस्पताल में दाख़िल करे छॾींदी आहे चेक करण जे लाइ। ॿिए सीन में ॾिसंदा आहियूं त केसी हुते चेक बि कंदो आहे त हुनजो सूट फाटी पवंदो आहे ऐं हुनखे बि वायरस लॻी वेंदो आहे पर इन जे बारे में कंहिंखे न ॿुधाईंदो आहे। ऐं हिते ई डोनल्ड USA जी प्रेसिडेंट टीम सां मुलाक़ात कंदो आहे ऐं उते हिननि खे कैलिफोर्निया तबाह करण जी इजाज़त मिली वेंदी आहे। इन जो मतिलबु त हू तयारु आहिनि कैलिफोर्निया ते बम छॾण जे लाइ छो जो कैलिफोर्निया जी आबादी 27,000 आहे छो जो ही लखनि माण्हुनि जी ज़िंदगी ख़तरे में विझणु नथा चाहिनि। लैब में जॾहिं रोबी ऐं सैम ॻाल्हाईंदा पिया आहिनि त अचानक बोलड़ो ठीकु थी पवंदो आहे। इन मां ख़बर पए थी त 1101 साउथ अफ्रीका जे मरीज़नि जे लाइ ठाही वई हुई छो जो वायरस इलाही फैलिजी चुको आहे ऐं ताक़तवारो थी चुको आहे उन करे इन दवा जो हिन ते असरु न थींदो। तॾहिं हुते अचानक केसी खे दिलि जो दौरो पइजी वेंदो आहे ऐं हुनखे अस्पताल खणी दाख़िल कंदा आहिनि ऐं जॾहिं रूबी हुनखे इंजेक्शन लॻाईंदे त हुनखे लॻाईंदे हिनखे लॻी पवंदी आहे। इन जे करे रूबी बि इन्फेक्टेड थी पवंदी आहे। ऐं वरी ॾिसूं था त सैम बिली सां मिलण जे लाइ वेंदो आहे ऐं हू सीरम जे बारे में पुछंदो आहे ऐं हुनखे ॿुधाईंदो आहे त प्रेसिडेंट फ़ैसिलो कयो आहे कैलिफोर्निया खे बम हणी तबाह करण जो ऐं USA बायोलॉजिकल हथियार ठाहियो पिए ऐं हू ग़लती मां साउथ अफ्रीका जे माण्हुनि में फैलिजी वियो। ॿिए सीन में ॾिसूं था त सैम रूबी सां मिलण जे लाइ अस्पताल ईंदो। उन खां पोइ सैम ऐं सॉल्ट ॿई गॾिजी करे बोलड़नि खे ॻोल्हण वेंदा आहिनि छो जो हुन में एंटीबॉडीज़ आहिनि। हुनखे सीरम में मिलाए हिकु दवाई ठाहे सघिजे थी। सैम ऐं मेजर सॉल्ट उतां हेलीकॉप्टर चोरी करे उतां सैन फ्रांसिस्को में वेंदा आहिनि जिते हिननि खे हिकु एशिया माण्हू जो एड्रेस मिले थो जेको बोलड़ो आंदो हो ऐं इन जी तफ़सील तव्हांखे पहिरीं शुरू वारी सीन में ॾिनी वई आहे। ऐं हीअ ॿई जॾहिं एशियन माण्हू जे घर ईंदा आहिनि त हू हुनखे मरियल ॾिसंदा आहिनि पर हिननि खे हुते बोलड़े जूं बि तस्वीरूं नज़र ईंदियूं आहिनि। ऐं हिते रोबी ऐं केसी जी हालत ख़राब हूंदी आहे। उन खां पोइ कुझु देरि खां पोइ केसी जी मौत थी पवंदी। सैम खे बोलड़े जी तस्वीर मिली वेंदी आहे ऐं उन खां पोइ TV न्यूज़ वेंदो आहे उनखे लाइव ॾेखारींदो आहे। उन बोलड़े जी लाइव तस्वीर ॾेखारण सां गॾोगॾु हिकु नंबर बि ॾींदा आहिनि ऐं हिकु औरत उन बोलड़े खे सुञाणे वठंदी आहे ऐं हू इन नंबर ते फ़ोन कंदी आहे। सैम ऐं सॉल्ट उते जल्दी पहुची वेंदा आहिनि। सैम उते वञी बोलड़े खे बेहोश करण जे लाइ हिकु फायर कंदो आहे ऐं बोलड़ो बेहोश थी पवंदो आहे छो जो हुनखे इंजेक्शन लॻी पवंदो आहे। उन खां पोइ सैम हिन बोलड़े खे हिकु लैब में खणी ईंदो आहे ऐं हुन ते तजुर्बो कंदा आहिनि ऐं कुझु देरि खां पोइ हू दवा ठाहे छॾींदा आहिनि। दवाई ठाहिण खां पोइ सीरम में मिलाए हू रूबी खे ॾींदा आहिनि ऐं रूबी जी हालत कुझु सही थी पवंदी आहे। इन जो मतिलबु आहे त हिननि वायरस ख़तमु करण जी दवा ठाहे वरिती। जीअं ई 8 थींदा आहिनि त उतां अचानक हिकु जहाज़ ईंदो आहे ऐं बम खे किराइण जे लाइ ऐं उहो हमिलो सैम खे रोकणो पवंदो आहे ऐं सैम ऐं सॉल्ट हिकु जहाज़ में वेंदा आहिनि ऐं हू हिन जहाज़ ॾे वेंदा आहिनि जेको हमले जे लाइ अचे पियो ऐं पायलट खे चवंदो आहे त हू मिशन रोके छॾ पर पायलट खे जनरल जे तरफ़ां हुकुम मिलियल आहे त शहर ते बम किराइणो आहे
पर हू न ॿुधंदो आहे। उन खां पोइ बिली हिननि खे फ़ोन करे चवंदो आहे त बम किथे बि किराए छॾियो। उन खां पोइ पॉलेट सम्झी वेंदो आहे ऐं बम खे वञी पाणी में किराए छॾींदो। उन खां पोइ ॾिसूं था त बिली डोनल्ड खे ॿधणु ईंदो आहे, छो जो हुन प्रेसिडेंट खे कूड़ी ख़बर ॾिनी आहे। इन जो मतिलबु इहो हो त वायरस खे ख़तमु करण जी दवा हूंदे बि ही प्रेसिडेंट खे ग़लति ॻाल्हि ॿुधाई हुई ऐं फिल्म इते ई ख़तमु थी पवंदी आहे। डोनल्ड खे हिन साज़िश में ॿधो वेंदो आहे ऐं उन खां पोइ वायरस खे ख़तमु करण जी दवा बि मिले थी ऐं वायरस किथां फैलिजो इहो बि तव्हांखे ॿुधायोसीं। ऐं उन खां पोइ हिन फिल्म में इहो न हूंदो आहे त मोहल्ले में किथां वायरस